अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾेखारे रही आहियां मलाई मां मखण ऐं गिहु ठाहिणु। असां वटि जेका रोज़ानी असां खीर ठाहियूं था उहा मलाई असां फिटी करे था छॾियूं, या असांजी ईअं चांहि वग़ैरह में ज़ाया थी वञे। मां उहा ज़ाया न कंदी आहियां, मां पंहिंजी गॾु कंदी वेंदी आहियां ईअं थांव में। जॾहिं हेतिरी थी वेंदी आहे त राति जो हिन में मां दही विझी ऐं फ्रीज़र मां कढी हेठि फ्रिज में रखंदी आहियां। ऐं हिन साण इहा आहे अंडे फेटण वारो, जंहिंसां अंडो बि असां फेटींदा आहियूं, दही वग़ैरह बि फेटींदा आहियूं, उन सां ई तव्हां मखण आसानीअ सां। त हिन साण असां अंडो वग़ैरह जेको आहे मिक्स कंदा आहियूं ऐं जेको आहे दही वग़ैरह, हिन सां ई मां मखण बि तव्हांखे ठाहे ॾेखारींदसि। थोरी महिनत हिन सां करणी पए थी, पर हीअ कुझु देरि ईअं गॾाईंदसि मां हिनखे। गॾाइण खां पोइ सुठे तरीक़े सां फेटिजी ऐं मखण बि मां तव्हांखे हिन मां कढी ॾेखारियां थी, पर थोरी महिनत आहे, हथु हलाइणो पवंदो। हूअं त जूसर वग़ैरह में असांजो सही मखण जेको आहे सो नथो निकिरे, पर शर्त इहा आहे त इहे गरम न हुजे, थोरी थधी जेको आहे हुजे असांजी मलाई, गरम न। त नाज़रीन, ही तव्हांजे साम्हूं ई मूं हिनखे गॾाइणु शुरू कयो। ही ॾिसो, तक़रीबन मखण जेको आहे सो तयारु थियण वारो आहे, अञा तयारु सही न आहे थियो। ही ॾिसो, ही पाणीअ वांगुरु बिल्कुलु अलॻि थींदी ऐं पोइ बाक़ी मखण कढी मां तव्हांखे ॾसियां थी, पर तव्हांखे ॾसींदी हलां त थोरी महिनत सां केतिरो हिन मां मखण सुठे तरीक़े सां मां कढी सघां थी। त नाज़रीन, ही मुंहिंजो मखण बिल्कुलु तयारु आहे, तव्हां ॾिसी सघो था। मुंहिंजो तक़रीबन किलो मलाई ही ऐं हिन मां किलो ई जेको आहे सो मखण निकितो आहे। हाणे ही तव्हां चाहियो त हिन मां कढी मखण बि करे सघो था रखी, ऐं गिहु बि ठाहे रखी सघो था। मां ॿई कंदी आहियां, मखण बि रखंदी आहियां ऐं गिहु बि जेको आहे सो करे रखंदी आहियां। मां तव्हांखे गिहु ठाहिण बि ॾसियां थी त केॾो आसान, इज़ी ऐं जेको आहे सो सवलो आहे। बसि रुॻी इहो आहे त तव्हां जंहिं देगिड़ीअ में गिहु ठाहियो उन खे गॾाइणो न आहे, बसि मखण विझी ऐं तव्हां रखी छॾियो त उन जे तरे में जेको बि हिन मां थींदो आहे उहो तव्हां रखी गॾायोसि न त उहो सभु कुझु तरे में वेही वेंदो ऐं मथां तव्हांजो साफ़ु सुथिरो मखण जेको आहे न, गिहु तयारु थी वेंदो। मुंहिंजो मखण तव्हां ॾिसी सघो था त केतिरो निकितो आहे, ऐं इहे बिल्कुलु लसी। अच्छा, जेकॾहिं तव्हां चाहियो त हिन मां तव्हां कढ़ी बि ठाहे सघो था, ऐं जेको आहे सो चाहियो त तव्हां जेको आहे सो हिन मां पनीर, पालक पनीर जेको पचंदो आहे, या मटर पनीर, इहो बि ठाहे सघो था। हे ॾिसो, बिल्कुलु प्लीन मुंहिंजी लस्सी आहे। त नाज़रीन, ही ॾिसो, ही मखण मूं रखियो आहे, हिन मां गिहु ठाहींदसि। हीअ बि ॾिसी सघो था, बिल्कुलु प्लीन, हिन में कुझु बि न आहे, सिर्फ़ु लस्सी आहे। ऐं हीअ मखण मूं पंहिंजे मानीअ जे लाइ रखियो आहे। साग में बि विझी सघो था, ऐं जेको आहे सो मानी मथे खाई सघो था, चांवरनि में विझी सघो था। चांवरनि जे मथां जेको आहे सो असां अक्सर सर्दियुनि में भत ठाहींदा आहियूं, नरम जेको सफ़ा पतड़ो भत जंहिंखे चवंदा आहियूं, उन ते तव्हां ही मखण हणी खाई सघो था। ऐं मां गिहु रखां थी पचण लाइ, मां हीअ तव्हांखे ॾसींदी थी वञा। हीअ मूं पंहिंजो गिहु चुल्हे ते रखियो आहे, हिनखे कंहिं बि गॾाइण जी, चमचे हलाइण जी ज़रूरत ई न आहे, पर इन जे लाइ इहो आहे त तव्हां बाहि हल्की रखो, बिल्कुलु हेतिरी। हीअ पाण ई आराम आराम सां पची वेंदो। जेकॾहिं तव्हां बाहि तेज़ कंदव त हीअ उॿरी वेंदो तेल, ऐं तव्हांजो चुल्हो बि ख़राबु थी वेंदो ऐं गिहु बि ख़राबु थी वेंदो। हीअ तयारु थिए त वरी मां तव्हांखे ॾसियां थी। नाज़रीन, ही ॾिसो, मां तव्हांजे साम्हूं ई जेको आहे सो रखियो हो पंहिंजो मखण। हाणे ही तक़रीबन मुंहिंजो गिहु तयारु थियण वारो आहे, ऐं मुंहिंजी देगिड़ी बि ॾिसो, बिल्कुलु न सड़ियल आहे, न कुझु बि न। हिनखे हिलाइण जी ज़रूरत ई कोन्हे, हिन सभु कुझु हाणे सभु तयारु आहे तक़रीबन। बाक़ी 2 मिंट आहिनि सिर्फ़ु हिन में तयारु थिए त वरी मां तव्हांखे ॾसियां थी। नाज़रीन, ही तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजो गिहु बिल्कुलु तयारु आहे। देसी गिहु पंहिंजो, पंहिंजे घर में तयारु कयो, पंहिंजे पाड़े वारनि खे ॾियो, पंहिंजे मिटनि माइटनि खे, पाण इस्तेमालु कयो। ख़ासि तौर ते दाल या जेके मानी वानी मखे तव्हां खाई सघो था। असांजूं काफ़ी शयूं आहिनि जेके थोरी महिनत सां हाणे जेको आहे ज़ाया थी थियूं वञनि। हीअ ॾिसो, बिल्कुलु मूं हिनखे हिलायो बि न आहे, हीअ बिल्कुलु तयारु आहे। हाणे मां हिन बंदि कंदसि, थधो करे कंहिं तव्हां बरनीअ में लाहे रखी सघो था, जेॾी महिल चाहियो इस्तेमालु कयो।
बहितरीनु शइ आहे, ज़रूरु ट्राई कजो। दुआउनि में यादि कजो। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।